पटको जोधा जवान पाए, टोपी मथे ते पटको जोधा जवान पाए। अजरक जावे सतन ते आया सभई सजाए, अजरक जावे सतन ते आया सभई सजाए। हैरान आ जमानो प्यारियों दिसी अदाऊं, हैरान आ जमानो प्यारियों दिसी अदाऊं। टोपी मथे ते पटको जोधा जवान पाए, टोपी मथे ते पटको जोधा जवान पाए। अजरक जावे सतन ते आया सभई सजाए, अजरक जावे सतन ते आया सभई सजाए। हैरान आ जमानो प्यारियों दिसी अदाऊं, हैरान आ जमानो प्यारियों दिसी। जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक जो तोहफ़ो पिणु ॾिनो वियो। उन मौक़े ते आयल महिमाननि महफ़िल मौसीक़ी सूफ़ी कलाम ॿुधी ख़ूब एंजॉय कयो ऐं इहे ई मच कचरियुनि जा मौक़िया पिणु हर जाइ ते हर ओताकुनि ते थियणु खपनि। वॉइस ऑफ पिराले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा।